अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ख़बर जो सिलसिलो जारी है। तव्हांखे जाती मां ख़बर जाती सॼे मुल्क जीअं 15 अगस्त कश्मीरनि ॿाहिरनि सां इज़हार हिकु जी तौर जाती में भी असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख़्तार कार जाती जे अॻूणी में असिस्टेंट कमिश्नर ऑफिस जाती खां रैली कढी वई। रैली में कश्मीर बनेगा पाकिस्तान जा नारा हया विया। रैली शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदे शहीद फाज़िल राहू चौक ते पहुती, जिते रैली खे ख़िताब कंदे अॻवाननि असिस्टेंट कमिश्नर इमरान पठान, एडवोकेट ज़ीशान अली ख्वाजा, इस्माइल गौरजो ऐं ॿियनि चयो त कश्मीर ॿाहिरनि ते मोदी सरकार छो ज़ुल्म जारी आहे, जंहिंजे ख़िलाफ़ रैली कढी वई आहे। हिननि चयो त मोदी सरकार कश्मीरी अवाम सां ज़ुल्म करे इंसानी हक़नि जे लताड़ ऐं भञकड़ी करे कश्मीर जे मुस्लमान भाइरनि ते बदतरीन ज़ुल्म करे रही आहे, जंहिंजे असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं मोदी हुकूमत पंहिंजे हौद ते बरक़रार आहे। हिननि चयो त पाकिस्तान जो बचो बचो कश्मीरी अवाम सां गॾु आहे। जेको बि पाकिस्तान ऐं कश्मीरी अवाम सां नफ़रत करे थो, असां उन्हनि खां बेज़ारी कयूं था। अक़वाम मुतहदा ऐं ॿियनि इंसानी हक़नि जे इदारनि खे कश्मीर मसइले ते संजीदगी सां सोचणु घुरिजे त कश्मीरनि खे इज़हार आज़ादी जो हक़ ॾिनो वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।